शागिर्दनि जे वीडियो स्कैंडल वारो जेको मामलो आहे उन नओं रुख इख्तियार करे वरितो आहे। मुलाज़िम जेका नारी आहे बख्तावर सुमरो उन IBA जे कमेटीज़ मेंबर्स रजिस्ट्रार ऐं SSP सखर इरफान समो ते संगीन इल्ज़ाम लॻाया आहिनि। बख्तावर सुमरो जो चवणु आहे त हुसैन सिद्दीकी ख़िलाफ़ वीडियो रिकॉर्ड करण जे लाइ दबाउ विधो वियो, लालच ऐं धमकियुनि में न आयसि त 3 ॾींहंनि ताईं हॉस्टल में बंदि कयो वियो। बख्तावर सुमरो इंकिशाफ़ कयो त SSP सखर इरफान समो हॉस्टल ते अची धमकी ॾिनी त बयान तब्दील न करण जी सूरत में घर भातियुनि खे माराए छॾींदो। मजबूर थी ॿी वीडियो में हुसैन सिद्दीकी मथां इल्ज़ाम हयो। बख्तावर सुमरो इहो बि इंकिशाफ़ कयो त IBA में करप्शन सूधो शागिर्दनि खे जिनसी तौर हिरासां बि कयो वेंदो आहे। वीडियो स्कैंडल मामले जी अणधुरी जांच कराई वञे त अछा कारा पधरा थी वेंदा। मूं वटि वधीक सबूत बि आहिनि, उहे बि कमेटी आॾो पेश कंदसि। IBA सखर जो रजिस्ट्रार आहे ज़ाहिद खंड साहब, उन्हनि बि हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम ज़ाहिद खंड साहब, महिरबानी अवां टाइम ॾिनो। छा चवंदो अवां मुलाज़िम नारी जेका आहे उन बख्तावर सुमरो संगीन इल्ज़ाम हया आहिनि IBA सखर जी इंतज़ामिया ते, SSP सखर इरफान समो ते, ख़ासि तौर ते अवां मथां इल्ज़ाम हयो आहे अवां उन्हनि खे डबल प्रमोशन जी ऑफर्स ॾिनियूं, घर ऐं गाॾी ॾियण जी बि ऑफर ॾिनी। सही मक़सद इहो आहे त इंक्वायरी कमेटी जेका 5 ॾींहं पंहिंजी जेका असां इन्वेस्टिगेशन कई उहा ॾाढो साइंटिफिक वे में जेका आहे ऐं टेक्निकल वे में कई, जंहिंमें पहिरियां त असांखे वीडियो में जेका आहे सबूत मिलियो त हे 2 छोकिरियूं आहिनि जेके गर्ल्स हॉस्टल मां निकिरनि थियूं ऐं मस्जिद ॾांहुं वञनि थियूं। उन खां पोइ जॾहिं असां ॾिठोसीं त हिकिड़ी छोकिरी जेका फ़ोन ते मुसलसल ॻाल्हाए पई पोइ मथे वई, ऐं उन छोकिरी खे जॾहिं असां सुञातो असांजे एम्प्लॉइज़ बि त हे बख्तावर सुमरो आहे, उन खां पोइ बख्तावर खे असां घुराए जॾहिं इंट्रोगेट कयोसीं पोइ ॿी छोकिरी जो ख़बर पई त उहा ॿाहिरि जी छोकिरी आहे। ऐं उन खां पोइ वरी असां CTR जो रिकॉर्ड कढायो फ़ोन्स जो ॿिन्ही जो, ऐं जंहिं ते असांखे शक हुयो जेको असांजो एम्प्लॉई आहे हुसैन सिद्दीकी उन जी ऐं हिन जी त इहे कॉल्स हुन वञण वक़्तु बि ऐं अचण वक़्तु बि उनखे कयूं पिए। ऐं उन खां 2-3 महीननि जो तव्हां रिकॉर्ड कढाए जेका ॾिसंदो CTR जो त उन सां मुसलसल हिन जो राब्तो रहियो आहे। ऐं उन खां पोइ कमेटीज़ जेका आहे सभु पंहिंजूं फाइंडिंग्स हिन जे साम्हूं सॼा वीडियो रिकॉर्डेड, कोई उन रूम में कोई 20 माण्हू वेठा हुया मुख़्तलिफ़ जेके हुन छोकिरी जा पेरेंट्स बि हुया, SSP साहब बि हुयो, ऐं उन जे साम्हूं हिन छोकिरी जेका आहे इहो बयानु ॾिनो त इहो सॼो कुझु कराइण में हुसैन सिद्दीकी इन्वॉल्व हुयो। ऐं इन सॼो मूंखे डिक्टेट कयो हुयो जेको बि शयूं आहिनि फ़ोन ते, हू मूंसां फ़ोन ते ॻाल्हाईंदो हुयो, ऐं उन खां पोइ मां हे सॼो रिकॉर्ड करायो आहे। ऐं उन खां पोइ कमेटी पंहिंजूं कुझु रिकमेंडेशन्स ॾिनियूं, जंहिंमें हुसैन सिद्दीकी ते जेको यूनिवर्सिटी जो लीगल आहे प्रोसेस उन सां जेका आहे एक्शन खणण जी ऐं उनखे शोकाज़ नोटिस जेका आहे ऑलरेडी यूनिवर्सिटी ॾेई छॾियो आहे। ऐं हे जेके ॿार आहिनि हिननि जा केस डिसिप्लिनरी कमेटी हूंदी आहे। पहिरियों जी ॻाल्हि पिया ॿुधायो जेको नारी जो पहिरियों बयानु साम्हूं आयो, हाणे जेकॾहिं नारी जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उन में त उहा चवे पई त इहो जेको पहिरियों बयानु जेका ॻाल्हि कई त छोकिरी जा पेरेंट्स बि हुआ, SSP इरफान समो बि हो, उहो बयानु उन प्रेशर में अची करे ॾिनो आहे, उन खां प्रेशर में अहिड़ो बयानु ॾियारियो वियो। जी 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 साईं ॾिसो न, छोकिरी हॉस्टल ते रहंदी हुई ऐं इहे 2 रातियूं बि हॉस्टल ते ई रही आहे। 218 रूम नंबर में उहो छोकिरी जेका आहे अॻु में बि उते रहंदी हुई ऐं हाणे बि उते ई हुई जेका आहे 2 रातियूं, त हुन ते कहिड़ो जेका आहे प्रेशर पियो। ॿियो IBA सखर में कोई 5,500 ॿार पढ़नि था जेका आहे, ऐं जेकॾहिं इहे इन्हनि में इल्ज़ामनि में का सदाकत हुजे हा, हिन वटि को सबूत हुजे हा, तव्हां कंहिं बि ॿार खां कंहिं बि एम्प्लॉई खां जेके लेडीज़ हिते कोई 40% गर्ल्स आहिनि जेके हॉस्टल ते रहनि थियूं ऐं हिते पढ़नि थियूं, ऐं उहे हितां जूं न आहिनि, पूरे पाकिस्तान जूं आहिनि, गिलगित जूं बि छोकिरियूं आहिनि, कश्मीर जूं बि छोकिरियूं आहिनि, पंजाब मां बि आहिनि, ऐं मिठी ऐं थर जूं छोकिरियूं आहिनि। उन्हनि मां कंहिंखे रेंडमली कॉल करे पुछाड़ करे ॾिसो त बाबा हिननि इल्ज़ामनि में का सदाकत आहे या न आहे। हे हिकिड़ो प्री प्लान्ड ड्रामो आहे जेको हिन यूनिवर्सिटी खे हिकिड़ो ई इदारो आहे पूरे पाकिस्तान में जंहिं ते असां फ़ख़ुरु करे सघूं था त इहो मेरिट क्वालिटी ऐं एक्सीलेंस सां हले थो। हे एॾी सारियूं जेके आहे पाकिस्तान में असां रिक्रूटमेंट कयूं था, गवर्नमेंट जो असां ते एतमाद आहे, कोर्ट जो असां ते एतमाद आहे, हेॾी सारी जेका असां कयूं था। इहो सिर्फ़ु इन पर्पज़ लाइ कयो वियो आहे त हिन इदारे जो जेको आहे
इमेज ठहियो आहे हेॾो पाकिस्तान में, इनखे डैमेज कजे। ऐं हे हुसैन जे लाइ मां तव्हांखे ॿुधायां थी, इहो 2004 में निसार सिद्दीकी साहब हिन ते FIR कटवाई वई, जेका आहे हिन पंहिंजे पीउ ते जेका ॿी शादी चल हुई उन ते बि हमलो कयो हुयो। ऐं उहा माई जेका आहे को इंचनि सां कोडर जेका आहे असांजे माली खां खसे हुनखे हणे पियो। साईं हिनखे 7 ॾींहंनि लाइ बंदि कराए छॾियो। साईं न चाहींदो त हे को ऑस्ट्रेलिया मां अचे ऐं हिते अचे, जेका आहे अहिड़ो माण्हू जेको क्रिमिनल माइंडेड आहे उहो हिते हिननि जी फैमिली जेका आहे कयो त असांखे क्रिटिसाइज करे ऐं इहो चयो त हिनखे हिते रखो साईं जी लेगेसी खे। पर हे छोकिरो जी ख़बर हुई निसार सिद्दीकी न चाहींदो त हे को हेॾे अचे, जेका आहे ऑस्ट्रेलिया मां। ज़ाहिद खान साहब, अवां जेका मेरिट जी ॻाल्हि कई, बख़्तावर सुमरो त इहो बि इल्ज़ाम लॻायो आहे त आम रिवाजी तौर ते कंहिं बि शागिर्द खे पास आउट करण जे दौरान या पास आउट करण खां पोइ को बि यूनिवर्सिटी तरफ़ां ट्रिप जेको आहे उनजी ऑफर न ॾिनी वेंदी हुई, पर हाणे मेरिट जी लताड़ कंदे हिकिड़ी मनपसंद छोकिरी आहे उन जे चवण ते पूरी बैच खे ट्रिप ते कराची मोकिलियो वियो। इन इल्ज़ाम ते छा चवंदव? साईं को थी नथो सघे। असां वटि हिकिड़ो हर शइ जो हिकिड़ो पोस्ट 6 माण्हुनि खां थी करे हिकिड़ी नोट शीट वाइस चांसलर ते वेंदी आहे, जेका आहे उहो उन में 8-10 PhD HODs कोऑर्डिनेटर्स इहे इन्वॉल्व आहिनि। हाउ इट इज़ कम टू पॉसिबल के इहा शइ ईअं थिए त कोई जेका आहे डायरेक्ट कंहिंजे चवण ते ट्रिप थी वञे, जेका आहे हेॾी तरह फाइनेंस डिपार्टमेंट आहे, ॿियूं शयूं आहिनि, HODs आहिनि, हेड्स ऑफ डिपार्टमेंट आहिनि, उन्हनि जे थ्रू सॼो इहो वेंदो आहे। ऐं उन्हनि सां गॾु जेकॾहिं का ट्रिप लॻंदी आहे त फैकल्टी मेंबर्स लेडीज़ ऐं जेका आहे मेल फैकल्टी मेंबर्स उन्हनि सां गॾु वेंदा आहिनि। कंहिंखे बि इंडिविजुअल चवण ते कॾहिं बि कंहिं यूनिवर्सिटी में मां चवां थो ईअं न लॻंदी आहे। ऐं इहो बिल्कुलु ई ग़लति जेका आहे हुन छोकिरी जी सोच आहे। अच्छा, अवां जेका ॻाल्हि कई त बख़्तावर जेका आहे उहा अॻु में बि लेडीज़ हॉस्टल में गर्ल्स हॉस्टल में रहंदी हुई, हाणे बि बारातियूं जेका आहे रूम नंबर 218 में उहा रही आहे। बख़्तावर सुमरो इहो इल्ज़ाम लॻायो आहे त उन कमरे में खेसि क़ैद कयो वियो हो, ज़बरदस्ती अगवा करे उन कमरे में रखियो वियो। उनजे कमरे जे ॿाहिरां मेल गार्ड जेका गर्ल्स हॉस्टल आहे उते हिकु ख़ानगी मेल गार्ड्स खे मुक़ररु कयो वियो ऐं खेसि अरेस्ट कयो वियो। साईं कोई गार्ड उते सिर्फ़ु वार्डन्स हुई। हे सभु उहे जेके असांजी कुझु एम्प्लॉइज़ आहिनि उते रहियल हूंदो ऐं गार्ड हमेशह ॿाहिरि वेठा हुया ऐं उहे ॿाहिरि ई वेठा हुया। कोई जेकॾहिं हिन वटि सबूत आहे उनजी काई जेका पिक्चर आहे काई उहो आहे त उहा पेश करे। वार्डन्स बाक़ी जेके असांजी फीमेल फैकल्टी मेंबर्स जेके उते वार्डन्स आहिनि उहे ॿई हुयूं उते, जेका आहे उन राति ऐं उहे अवेलेबल हूंदियूं आहिनि, जेका उनजी त ड्यूटी आहे। जेका ठीकु आहे, यूनिवर्सिटी सां तालुक़ु आहे बख़्तावर सुमरो जो। अवां IBA सखर जा रजिस्ट्रार आहियो। SSP सखर इरफान समो ते जेके हुन इल्ज़ाम लॻाया, हिन हवाले सां अवां जी ॻाल्हि थी आहे पुलिस सां या पुलिस जो मौक़िफ़ वरितो आहे SSP इरफान समो जो? ख़ासि तौर ते इरफान साहब ते असांजी आख़िरी ॾींहं ते जॾहिं सॼियूं कुझु ॻाल्हियूं पंहिंजो थी वियूं हुयूं ऐं सभु सबूत असां वटि अची विया हुया त इरफान समो साहब खे असां पंहिंजी कमेटी जी हेल्प जे लाइ घुरायो त जेका असां जेको शयूं आहिनि उन्हनि खे असां कंक्लूड करे सघूं। संडे जे ॾींहं ते वेही करे असां उहे जेका हुनजी मदद वरिती हुई ऐं असां ई हुनखे रिक्वेस्ट कई हुई जेका असां हुन में। ऐं इहो सॼो रिकॉर्डेड वीडियो आहे, जेकॾहिं हाणे चवंदा त असां उहो सॼो हलाए सघंदासीं मीडिया ते, जेका आहे त उन में तव्हां किथे बि ॾिसो त को हिरासमेंट थी हुजे, को प्रेशर ॾिनो हुजे कंहिं, उहो त सॼो कुझु रिकॉर्डेड आहे असां वटि। जेका आहे हिकु शइ जेका हुन छोकिरी आहे ॿाहिरीं उनजी जेके पेरेंट्स आहिनि, उनजा जेके पंहिंजा चाचा आहिनि, मामा आहिनि, उहे बि अवेलेबल हुया उन रूम में। जेका आहे उहा छोकिरी बि अवेलेबल हुई, उनजो सॼो बयानु रिकॉर्डेड आहे, जेका चए थी त हिन मूंखे कीअं जेका आहे हेॾे मोटिवेट कयो ऐं मूंखे बिलीव कयईं त हे को मुंहिंजो सब्जेक्ट जो प्रोजेक्ट आहे, उन जे लाइ मां तोखे वॉइस ओवर थी करायां। ज़ाहिद खान साहब, अवां जी महिरबानी आहे, अवां त टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कयो पिया, पंहिंजो मौक़िफ़ ॾियो पिया। इन अहम मामले ते जॾहिं SSP सखर इरफान समो सां असां राब्तो कयो त उन्हनि चयो त पहिरियां हू ॻाल्हि ॿोल जेका इहा ॿुधंदा ऐं उनखां पोइ पंहिंजो मौक़िफ़ ॾींदा। ऐं हाणे यकीनन अव्हांखे बि हैरत थींदी त SSP इरफान समो पंहिंजो मौक़िफ़ न पियो ॾिए, फ़ोन अटेंड नथो करे। न इरफान समो जी ॻाल्हि सही आहे ऐं हुनखे इहा ख़बर न हुई आहे प्रेस कॉन्फ्रेंस सही आहे। 2 मिंट अॻु में मुंहिंजी तव्हां सां ॻाल्हि करण खां अॻु में हुन सां ॻाल्हि सही आहे ऐं हुन वाक़ई चयो त मां इहा न ॿुधी आहे, ॿुधी अचे त उन खां पोइ उहो जेका आहे असांखे बि पोइ जेका आहे उहो
जेका आहे राब्तो कनि। ठीकु आहे, लास्टली हाणे इहो ॿुधायो त हीअ जेका नई प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे बख्तावर सूमरो, इन खां पोइ इंतिज़ामी लेवल ते यूनिवर्सिटी जा रजिस्ट्रार आहियो हुआ, हाणे छा कंदव, कहिड़े मामले कहिड़ी नोयत ताईं इहा जांच वेंदी, कमिटीज़ जे बाबति बि ॿुधाइजो त उनजो मैंडेट छा आहे, केतिरनि ॾींहंनि में अव्हां उन्हनि खे जांच करण जे लाइ चयो आहे? असां पंहिंजी जांच पूरी करे ऐं SSP खे ऐं DIG खे लिखी छॾियो आहे त हिन ते फर्दर लीगल एक्शन तव्हां कयो ऐं FIR जेका आहे दर्ज थींदी हिन ते। ऐं ॿी जेका असां FI वारनि खे अॻु में बि लिखी चुका हुआसीं, साइबर जो जेको हिते सेल आहे उन खे त तव्हां हिन ते फर्दर कार्रवाई कयो ऐं उन्हनि खे असां सभु सबूत रिपोर्ट इवन इहे सभु वीडियोज़ USB में विझी मोकिले छॾियूं आहिनि। तव्हां हिन ते फर्दर जेका इन्वेस्टिगेशन करे ऐं पंहिंजो जेका आहे असां हिन ते कार्रवाई कयो, जेको बि लीगल एक्शन आहे उहो कयो। हेॾो पुलिस खे असां चयो आहे। टियों आहे त हे जेका डिफेमेशन ठही आहे उन ते असां जेका आहे असां पंहिंजो कोर्ट में वेंदासूं पंहिंजे वकील जे थ्रू त यूनिवर्सिटी ते ऐं हर इंडिविजुअल माण्हू ते जेका डिफेमेशन जो जेको थियो आहे बग़ैर कंहिं सबूत ते, इहो त कोन्हे त कोई बि माण्हू निंड मां उथे ऐं वञी जेका आहे प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐं कंहिंजी पगड़ी उछाले छॾे। जेका आहे हर कोई हिते PhD कयल प्रोफेसर आहे, हुननि जी 20-21 साल जी सर्विस आहे। असां त लाइफ ॾिनी आहे, जेका आहे लाइफ सेविंग जेका आहे हिते पंहिंजी जान ॾिनी आहे, IPA लाइ रत ॾिनो आहे ऐं उहो कोई माण्हू वञी जेका आहे हुनजी पगड़ी उछाले छॾे, इहो त कंहिंखे बि जेका आहे कंहिं बि कानून में पाकिस्तान में दुनिया में किथे बि कोन्हे। बग़ैर सबूत जे हुनजे हथ में बि कुझु कोन्हे ऐं जेका आहे उहो ॻाल्हाए थी त जेका आहे रजिस्ट्रार वटि चए थी 10 चार्जूं आहिनि। उहो रजिस्ट्रार इंतिज़ामी सरबराह आहे हिन इदारे जो जेको एक्ट में लिखियलु आहे, उन वटि जे का चार्ज आहे बि त हिन छोकिरी जो उन ते कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे। जेका स्टूडेंट आहे असांजी ऐं हाणे हिकिड़ी इंटरनी ठही आहे, हुन जे कंहिं मफ़ाद ते या हुन ते का ॻाल्हि आई हुजे त पोइ चवे न। हे त हिकिड़ी सही सिधी हिकिड़ी स्टोरी हुनखे उते वांगुरु रचाई वई आहे ऐं उहा हुन पेश कई आहे। ज़ाहिद खान साहब, बख्तावर सूमरो जो मोबाइल फोन ऐं लैपटॉप बि यूनिवर्सिटी इंतिज़ामिया वटि आहे, हुन इहो बि मोकिले छॾियो आहे FI खे फॉरेंसिक जेका आहे उन्हनि वटि आहे हाणे। ऐं नारी जेको चवे पई त हुन वटि ॿिया बि सबूत आहिनि, हुन सां उन खां जांच कई वञे। हुन असांजी पंहिंजो शागिर्द आहे, असांजी हो रही आहे, जेकॾहिं हुन वटि के कंक्रीट सबूत आहिनि त हू पेश करे। जेका आहे छो नथी करे? जेका आहे हुनजी मोबाइल में त वॉइस ओवर जेको हुननि वेही प्रैक्टिस कई आहे उहा बि मिली आहे असांखे, उहे क्लिप्स बि मिलियूं आहिनि जंहिंमें पहिरियां चवनि था 23 तारीख़, वरी ॿियो हिकिड़ो रिकॉर्ड करे चवनि था न 16 तारीख़ जेका आहे अॼु असां रिकॉर्ड कयूं था, जीअं फिल्म कनि थी। इहे वीडियोज़ हिननि खे न मिलनि CCTV कैमराज़ जूं। ठीकु आहे, उहे मक़सदु आहे त असां त हाणे उहे हर हिकु शइ जेका आहे उहा FI खे पुलिस खे ॾेई छॾी आहे इन द फॉर्म ऑफ सॉफ्ट कॉपीज़ एज वेल एज इन हार्ड कॉपीज़। ठीकु आहे ज़ाहिद खान साहब, वरी महिरबानी अवां टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई ऐं पंहिंजो मौक़िफ़ जेको आहे उहो वाज़े कयो। नाज़रीन, टॉप स्टोरी में ॻाल्हि ॿोल कई IBA सखर ख़िलाफ़ शागिर्दियाणियुनि जो जेको वीडियो स्कैंडल आहे उन मामले नओं रुख़ इख़्तियार करे वरितो आहे। मुलाज़िम नारी बख्तावर सूमरो IBA जी कमिटीज़ मेंबर्स ते रजिस्ट्रार SSP सखर इरफान समो ते संगीन नोयत जा इल्ज़ाम लॻाया। इन हवाले सां रजिस्ट्रार पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो त हुननि बि समूरा तफ़सील जेके आहिनि उहे FIA खे ॾेई छॾिया आहिनि। साइबर क्राइम सेल इन मामले जी वधीक जांच कंदी। उन्हनि जो चवणो त हू इन मामले ते कोर्ट में बि वेंदा।